सिंधी संगीत जो ॼातल सुञातल आवाज़ जो पंहिंजे लाजवाब सुरीलनि कलामनि गीतनि ज़रिए सॼी दुनिया ते छाइणिजी वियो आहे। दाता तूं मछरेज मात जीअं तुंहिंजे आसरे। संगीत हुनखे पंहिंजे पिता वटां विरासत में मिलियो। गज़ल सम्राट जगजीत सिंह हुनजी आवाज़ जी मधुरता खे सुञातो। तूं अंतर्यामी सभ जो स्वामी। हुन वटां सिख्या हासिल करे घनश्याम वासवाणी गज़ल जी दुनिया में ठाको ॼमायो। फिल्मुनि में हिंदी गीत ॻाए मशहूरी हासिल कई। इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना। हुन सिंधी फिल्मुनि ऐं बैले लाइ म्यूज़िक कंपोज़ कयो। You've done a wonderful job. ऐसा लगे ही न थो कि तू सिंधी गाना है। आ खुशबू हवा में फैलजी वई, उमंगन में दिल मचलजी वई। सिंधीअ जे मशहूर शाइरनि जे रचनाउनि खे कंपोज़ करे पंहिंजी आवाज़ में ॻाए ख़ूब नालो कढियो। यादगार सुखी जीवन जो अम्मा जो पींघो। इनाम हासिल कया। हुनजो वॾो मान थियो। ज़ी जे लिटिल चैम्प्स प्रोग्राम में ऐं ॿियनि चटाभेटियुनि में हू जज बणियो। असांखे घनश्याम वासवाणीअ ते वॾो फ़ख्रु आहे। कंदासीं हुनजो सन्मान असांजे प्रोग्राम सिंधियत जा सरताज। Singh the Sartaj